दोस्तों अॼु वरी हाज़िर आहियूं नएं टॉपिक सां। कल्ह बि तक़रीबन असां इन सफ़रनामे जे बाबति वीडियो हिकिड़ी अपलोड कई हुई। वरी तव्हां दोस्तनि खे चयो हुयो त कंहिं नई सुठी वेबसाइट तां खणी सफ़रनामा करे तव्हां दोस्तनि सां शेयर कबो, जीअं तव्हांजी मालूमात में इज़ाफ़ो अचे, जीअं तव्हां तयारी जेका SST जी बहितरीन नमूने सां करे सघो। जनरल कैटेगरी जे हवाले सां आहे अॼु त सिंधी सफ़रनामा ऐं उन्हनि जा लेखक कहिड़ा आहिनि। चाइना में 24 ॾींहं कंहिंजो लिखियलु आहे, क़ुर्बान मंगी जो लिखियलु आहे सफ़र दर सफ़र। इहो कंहिंजो लिखियलु आहे रीटा शाहाणी जो लिखियलु आहे न्यू छोर खां न्यूयॉर्क ताईं। इहो कंहिंजो लिखियलु आहे पुंजराज केसराणी सोटहट। इहे सफ़रनामा आहिनि। पूना एक्सप्रेस कंहिंजो लिखियलु आहे मोहन मदहोश पिरीं जे देश में परदेसी, इम्तियाज़ मंगी जो लिखियलु आहे यारनि सां गॾु यूरोप में, इम्तियाज़ मंगी जो लिखियलु आहे सऊदी सआदत, मोहम्मद ख़ान जरवार जो लिखियलु आहे सुरही सेज पासे पिरीं, इनायत बलोच जो लिखियलु आहे पखाई पवा ॾिठी मूं ॾींहं थिया, वीना शरंगी जो लिखियलु आहे लबे कलाम लबेक, अनवर बलोच जो लिखियलु आहे बगदादी बसरी जे घिटियुनि में, अल्ताफ़ शेख जो लिखियलु आहे बम्बई मुंहिंजे भाकुर में। इहो कंहिंजो लिखियलु आहे अल्ताफ़ शेख जो लिखियलु आहे। उमेद आहे दोस्त जेका आहे सो हिन वीडियो खे ॾिसी करे मालूमात हासिलु कंदो ऐं तव्हांजी तयारी में बहितरी ईंदी। वरी बि इंशाल्लाह तव्हांजे लाइ हिकिड़ी नई वीडियो जारी कंदासीं कंहिं नएं टॉपिक सां। इहे सफ़रनामा ऐं कुझु जेके आहिनि ॿी वीडियो में अपलोड थियल आहिनि सफ़रनामा, इहे ॾिसी करे तव्हांजी मालूमात में इज़ाफ़ो ईंदो इंशाल्लाह। ऐं जेको आहे सो ॿिया बि जेके आहिनि सब्जेक्ट उन हवाले सां जेको आहे सो मां तयारी जेको आहे सो नोट्स लिखां पियो थो, तव्हां दोस्तनि सां वरी शेयर कबा जीअं तव्हांजी तयारी में, छाकाणि त कुझु दोस्त अहिड़ा आहिनि जेके अॻु में मां चई चुको आहियां त हुननि जी तयारी जेका आहे के बुक नथा वठी सघनि, के ग़रीब आहिनि वीचारा, कंहिंजी पहुच न आहे, सेंटरनि जा वॾा ख़र्च आहिनि, अकेडमियूं ऑनलाइन ॾिसो था त उन जूं मुख़्तलिफ़ क़िस्म जूं ऐं वॾियूं फीसूं आहिनि जेके कुझु दोस्त नथा पेड करे सघनि। त हुननि जी बहितरी जे लाइ ऐं जेका आहे सो इहा असांजे लाइ बहितरु आहे, छो त मां पाण बि टेस्ट ॾींदुसि, मां पाण बि कैंडिडेट आहियां ऐं इन सां गॾु मुंहिंजी तयारी बि थिए पई थी ऐं अव्हांजी बि तयारी थींदी इंशाअल्लाह ताला। गॾिजी करे जेको आहे सो असां शेयर कबियूं। वरी इंशाअल्लाह नई वीडियो सां मिलंदासीं। जज़ाकल्लाह।